कोर्ट में एसएसपी इरफान अली समो पारां 22 पुलिस ऑफिसर ऐं अहलकारनि खे क्रिमिनल लिस्ट में शामिल हुजण करे डिसमिस फ्रॉम सर्विस करे छॾियो आहे। एसएसपी इरफान अली समो पारां 22 पुलिस ऑफिसर ऐं अहलकारनि खे क्रिमिनल लिस्ट में शामिल हुजण करे डिसमिस फ्रॉम सर्विस करे छॾियो आहे। एसएसपी इरफान अली समो जो चवणु आहे त डिसमिस कयलनि में शामिल पुलिस ऑफिसर ऐं अहलकार धाड़ेलनि जा सहूलियतकार हुआ जिन खे डिसमिस फ्रॉम सर्विस कयो वियो आहे। एसएसपी कश्मीर इरफान अली समो जो चवणु आहे त जुर्म नंढो हुजे या वॾो सज़ा लाज़मी मिलंदी। पुलिस जी वर्दी में धाड़ेलनि जे सहूलियतकारनि खे घर वेहणो पवंदो। फर्ज़ में का बि कमी बर्दाश्त न कबी। चोरनि लुटेरनि धाड़ेलनि ख़िलाफ़ पुलिस अहलकारनि सां मिली ऑपरेशन कंदासीं ऐं ज़िले में अमन अमान बहाल कराईंदासीं। टंडजाम ज़रई यूनिवर्सिटी में शागिर्दियाणी खे मुबैना हरासा करण ख़िलाफ़ धरणो। सोशल साइंस फैकल्टी जी फाइनल ईयर जी शागिर्दियाणी इंसा सिंधीअ खे मुबैना डायरेक्टर स्टूडेंट्स अफेयर्स ऐं हॉस्टल प्रोवेस्ट पारां हिरासा करण ऐं बदतमीज़ी करण ख़िलाफ़ यूनिवर्सिटी गैराज वारो शागिर्दनि धरणो हयो। शागिर्दियाणीअ जो चवणु हो त हॉस्टल में बिजली न हुजण ख़िलाफ़ पोस्ट हलाई जंहिं ते डायरेक्टर स्टूडेंट्स अफेयर्स ऐं हॉस्टल प्रोवेस्ट बदतमीज़ी कई हिरासा करे रहिया आहिनि। इंतिज़ामिया मसइलो ॿुधण बजाए शागिर्दनि ते मंशियात फ़रोशन जो इल्ज़ाम हणी रही आहे। धरणे सबबि पॉइंट बसूं न हलण सबबि केतिराई शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं सख़्त परेशानीअ खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। टंडोआदम शहर जे मेडिकल अस्पताल टंडोआदम में अखियुनि जी टीम मुफ़्त मेडिकल कैंप लगाई वई। 10 खां वधीक मरीज़नि जो मोतीअ जो ऑपरेशन कयो वियो। रिपोर्ट मूजिबि पाकिस्तान पीपल्स पार्टी सेनेटर ऐं अॻवान मलिक इमामुद्दीन शौकीन ऐं सलेमान रोशन मेडिकल कॉलेज जे सीईओ प्रोफेसर डॉक्टर आज़म यूसुफ़ाणी अस्पताल कॉलेज जे डायरेक्टर हाजी कुतुबुद्दीन शेख ऐं मलिक ज़ुल्फ़िकार रोशन जे सहकार सां सलेमान रोशन मेडिकल अस्पताल टंडोआदम में अखियुनि जी टीम मुफ़्त मेडिकल कैंप लगाई वई जंहिंमें अखियुनि जे माहिर प्रोफेसर डॉक्टर ख़ान मोहम्मद नंगरे जो 10 खां वधीक मरीज़नि मर्द औरतुनि ऐं जदीद कंप्यूटराइज़्ड मशीन मां कामयाब ऑपरेशन कयो। उन मौक़े ते सुलेमान रोशन मेडिकल अस्पताल जे एमएस डॉक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा हिंगोरो, मेडिकल कॉलेज जे एडमिनिस्ट्रेटर मुबशिर अहमद, डॉक्टर सिकंदर आज़म यूसुफ़ाणी, मैडम नाज़िया यूसुफ़ाणी ऐं अस्पताल जो टेक्नीशियन अमलो बि मौजूदु हो। गंबड़ परसां खोड़ा में उजण ऐं कलेरी बिरादरी जी 2 धुरियुनि जो जैकमाबाद जे ॻोठ आदम ख़ान पंवर में सरदार मंज़ूर ख़ान पंवर जी सरपंची हेठि जरगो करायो वियो। बरादरियुनि विच में हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो थी गुज़रियो। फ़ैसिले में 2 खून उजण बिरादरी ऐं 2 खून कलेरी बिरादरी जा हिक ॿिए मथां साबित थिया। फ़ी खून जे बहा 20 लख मुक़ररु करे मजमूई तौर ते धुरियुनि मथां 4 खूननि जो 80 लख ॾंड मुक़ररु कयो वियो। फ़ैसिले में उजण बिरादरीअ जा 3 ज़ख़्मी ऐं कलेरी बिरादरीअ जा 2 ॼणा ज़ख़्मी साबित थियण ते ॾंड मुक़ररु कंदे इहो तइ कयो वियो त ज़ख़्मियुनि जी हालत मुताबिक़ 10 लख खां 3 लख फ़ी ज़ख़्मी जो ॾंड मुक़ररु कयो वेंदो जंहिं ते 2 धुरियूं राज़ी थी खीर खंड थी वयूं। फ़ैसिले में पीपीएमपी नईं महमद खर्ल, वज़ीर आला सिंध जे माविन सईद बचल शाह, सैयद फहाद शाह ऐं मौज़म ख़ान अब्बासी शिरकत कई। दरियाउनि जे आलमी ॾींहं ते पाकिस्तान फिशर फोक फोरम पारां महाणनि जे क़दीम वसंदी इब्राहिम हैदरी कोरंगीअ में सेमिनार कोठायो वियो ऐं हिक रैली पिणु कढी वई। सेमिनार में मुक़ररनि जो चवणु हो त गटरनि जो पाणी साफ़ करण बिना दरियाउनि, ढंढनि ऐं समुंड में छोड़ करणु ज़ुल्म आहे। उन ते फ़ौरी तौर पाबंदी लॻाई वञे। पाकिस्तान फिशर फोक तरफ़ां कराची में मुहाणनि जे पुराणी वसंदी इब्राहिम हैदरीअ में हिकु सेमिनार ऐं रैलीअ जो एहतमाम कयो वियो जंहिंमें सेमिनार खे ख़िताब कंदे सईद बलोच, फातिमा मजीद, तालिब कच्छी, मजीद मोटाणी, अयूब शाखासखेली, रुकैया ऐं ॿियनि सिंधु दरिया जी बहालीअ जो मुतालबो कंदे चयो त समूरनि डैमुनि मां वाधू पाणीअ जो निकाल सिंधु दरिया में कयो वञे। पाकिस्तान फिशर फोक फोरम जे अॻवाननि नवां डैम ठाहिण बाबति हुकूमती पॉलिसीअ जी सख़्त मुख़ालिफ़त कई। हिननि चयो त गंदे पाणीअ खे दरियाउनि, ढंढनि ऐं समुंड में बग़ैर साफ़ करण जे छोड़ करण ते फ़ौरी पाबंदी लाॻू कई वञे। खैरपुर नाथन शाह में सिटी प्रेस क्लब तरफ़ां किताब पढ़ो ज़िंदगी संवारियो जे सिरे हेठि शहर जे अज़ीम शाइरनि, लेखकनि जी यादि में कम्यूनिटी सेंटर में 2 ॾींहं जो किताबी मेलो पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। किताबी मेले में शहर जे स्कूलनि, ऑक्सफर्ड ग्रामर स्कूल, एलिमेंट्री मिडिल स्कूल जे शागिर्दनि, उस्तादनि, समाजी माण्हुनि, अदीबनि, लेखकनि, शाइरनि ऐं शहरनि शिरकत कई जंहिंमें डॉक्टर सिकंदर नाइच, गुलज़ार थेबो,
फैज़ गाॾही, एडमिनिस्ट्रेटर ख़ालिद हुसैन मेमण, हाकिम गाॾही शरीक हुआ। हिननि जो वधीक चवणु हो त सिटी प्रेस क्लब जे सथ खे जस हुजे, जॾहिं त साल 2022 जी ॿोॾि ख़ैरपुर नाथन शाह तालके जूं रौनकूं तबाह करे माण्हुनि जूं मुर्कूं खसे वरितियूं हुयूं। अहिड़े मुंझारे ऐं ॿूसट वारे माहौल में शहरनि जे चहिरे ते तारीख़ी मुर्क सजाइण लाइ हर साल जीअं हिन साल बि ख़ैरपुर नाथन शाह जे बर्ख लेखकनि फयाज़ बलोच ऐं वफ़ा नाथन शाहीअ जे उनवान सां ॿ रोज़ा किताबी मेलो लॻाए शऊर रखंदड़नि जे हौसला अफ़ज़ाई करण में लाजवाब किरदारु अदा कयो आहे। हैदराबाद में वुमन विंग पाकिस्तान कंज्यूमर एसोसिएशन पाकिस्तान पारां HM मार्ट प्राइवेट लिमिटेड जे CEO जस्तजू फाउंडेशन जे चेयरपर्सन ऐं वुमन चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री हैदराबाद वाइस प्रेसिडेंट सदफ रज़ा खे औरतुनि जी भलाईअ वारी सूबाई वज़ीर शेला रज़ा औरतुनि जी सुठे नमूने ख़िदमत करण ते उनखे एवार्ड सां नवाज़ियो वियो। हिन चयो त सदफ रज़ा हिकु होशियार ऐं महिनत वारी औरत आहे। हिन चयो त औरतुनि जे हक़नि जे लाइ आवाज़ बुलंद पिणु कंदी आहे। हिन चयो त अॼु असांखे ख़ुशी थी रही आहे जो सॼी सिंध मां सदफ रज़ा खे चूंडियो वियो आहे ऐं उनखे सुठी कारकर्दगीअ जे एवार्ड सां नवाज़ियो वियो आहे।